बिना मेहनत जी दुनिया में प्लाट भी न सो मिले, मिले तो गाला भी न सा एडो सोना जो बंगलो मुफ्त में मिल दो इन लाइ मेहनत करनी पवंदी। जंहिं बिस्तर जे बंगले में लबनतुम मिन ज़हब व लबनतुम मिन फिज़्ज़ा, हिक सिर सोन जी आ, ॿी सिर चांदीअ जी आ। वसबा वल याकूत, जंहिं बिस्तर जे बंगलनि जी दीवारनि खे अल्लाह ताला याकूत ऐं मरजान जे मोतियुनि सां सिंगारियो आ। वो मलातुल मिस्क, जंहिं बिस्तर जे बंगलनि जी दीवारनि ते अस्तर ऐं पलेस्तर मुश्क ऐं अंबर जे गारे जो थियल आ। नबी साईं फरमायो रील जन्नत यूजदु मिन मैसरत अल्फ आमिन, बिस्तर में त पाण में एडी खुशबू आ जो मां मोहम्मद करीम ॿुधाए नथो सघां, पर बिस्तर खां ॿाहिरि बि एडी खुशबू परे ताईं थी वञे जो साईं जन फरमायो को माण्हू बिस्तर खां निकिरी घुमंदो रहे 1000 साल सफ़र कंदो रहंदो पर बिस्तर जी खुशबू खुटाए न सघंदो। इहो बिस्तर मुफ्त में मिलंदो, ॻाल्हायो ई नथा। उन लाइ महिनत करणी पवंदी, उन लाइ अमल करणो पवंदो, उन लाइ क़ुरान मजीद जो चयो मञणो पवंदो, उन जे लाइ नबी साईं जी ताबेदारी करणी पवंदी। बाक़ी जे वेठा हूंदो हीअं छड़ी वाइद ॿुधण लाइ तयारु, जलसा ॿुधण लाइ तयारु, न निमाज़ न क़ुरान जी तिलावत, न ज़िक्र अज़कार, न दुरूद ऐं सलात, त अल्लाह ॼाणे थो ही वाइज़ बि तव्हांखे कमु न ईंदा, ही जलसा भी तव्हांखे कमु न ईंदा। नबी साईं फरमायो बेअमल आलिम भी अल्लाह जी कोरट में ऊंधो टंगियो पियो रड़ियूं कंदो, गादाऊं कंदो, चीखा कंदो, मुंहिंजा अल्लाह मां त आलिम आहियां। अल्लाह फरमाईंदुसि बराबरि तूं आलिम आहीं, पर तूं मुंहिंजे इल्म जो, क़ुरान जे इल्म जो क़दुरु न कयो, तूं मुंहिंजे फरमान जो क़दुरु न कयो, तूं मुंहिंजे कलाम जो क़दुरु न कयो, अमल न कई, तंहिंजे करे मां अल्लाह ताला तुंहिंजे मथां नाराज़ आहियां, तोखे जहन्नम जी बाहि जो बल बढ़ाए। मुंहिंजा अज़ीज़ो, मां मिंथ करण आयो आहियां तव्हांखे, मां मेड़ करण आयो आहियां तव्हांखे, मां झोली फैलाइण आयो आहियां तव्हांजे साम्हूं। रहम कयो पाण ते, पंहिंजनि बचनि ॿारनि ते, आल औलाद ते। तैयारी कयो क़ब्र जी, तैयारी कयो क़यामत जी, तैयारी कयो आख़िरत जी। ही कहिड़ी मेहनत में लगी आहियां। ज़ोर ॾिनो आहे बंगलनि ठाहिण ते, ज़ोर ॾिनो आहे ज़मीननि गॾाइण ते, ज़ोर ॾिनो आहे पैसनि वधाइण ते, ज़ोर ॾिनो आहे मोबाइल वठण ते, ज़ोर ॾिनो आहे मोटरसाइकिल वठण ते, ज़ोर ॾिनो आहे कारिन वठण ते। ओ मुंहिंजा भाउ, इहा जेका मेहनत तूं करें थो, इहा अजाई आहे, सजाई मेहनत आहे त क़ुरान मजीद जी फर्मा बरदारी, सजाई मेहनत आहे त नबी साईं जी ताबेदारी। तंहिंजे करे जेकॾहिं तूं क़ब्र क़यामत में आबाद ऐं शादाब करणु चाहे थो त महिरबानी फरमाए हिन क़ुरान मजीद सां यारी रख, नबी साईं जी ताबेदारी कर, इंशाअल्लाह ताला तूं मरंदो वञे, क़ब्र बि तुंहिंजे लाइ बिश्त जो बाग़ बणिजी वेंदी ऐं आख़िरत में बि अल्लाह ताला तोखे अर्श जी शाम नसीब फरमाए, पंहिंजी ज़ियारत सां नवाज़े, वरी तोखे अल्लाह ताला बिश्त जे बगल में विहारींदो त वरी कान तड़ींदो। कदो मेहनत केड़ा केड़ा जुकबाज मेरा दो के नमाज पढ़दास, असांजा वाइज़ आहिनि नमाज लाइ, ऐं नमाज मुसलमाननि में लभे नथी। रुगी नारन दे ज़ोरा ग़ुलामी रसूल में मौत भी कबूल है, ग़ुलामी रसूल में मौत भी कबूल है, ग़ुलामी रसूल में मौत भी कबूल है। मौत कबूल इंदा बाकी नमाज ठुप न पढ़दा। ऐ रे आशिको, वाह जा नबी साईं जा परवाना पैदा थिया, वाह जी नबी साईं जी मोहब्बत अता में याद कर वारी मोहब्बत वनी ॿियनि सां कयो। जेकॾहिं नबी साईं सां जाई पाई तव्हांजी मोहब्बत आहे, अॼु पक्को ऐं सचो इरादो कयो त इंशाअल्लाह पाण बि नमाज़ी थींदा, बचनि ॿारनि खे बि नमाज़ी पढ़ाईंदा।
नबी साईं ये नमाज वॾी प्यारी है। नबी साईं वॾियूं पार्टियूं कयूं नमाज जे बारे में। ऐं अल्लाह ताला भी नबी साईं खे हीअं फरमायो। ॿुधो कुरान अज़ीम में अल्लाह ताला फरमाए उतलु मा उहिया इलैक मिनल किताब उतलु मा उहिया इलैक मिनल किताब वअक़िमिस सलाह। सुभान अल्लाह। ताजो भी डो ना है भाऊ शकीर यको तागे भूख ते विहारियो आहे। हे भी तागे मंझंदि मानी खाराया पेट में बलु थिया तो ताजो आवाज भी ताकत ना निकिरे हाणे ताजो भी डो ना है। वरी भी मां तव्हां खे मोदबाना गुज़ारिश तो कयां जेतिरो आवाज निकिरे तो बुलंद आवाज जो सुभान ओ मुझे अल्लाह ने बना मुझे प्यारा नबी उतलु मा उहिया इलैक मिनल किताब जेको रहमत ऐं बरकत ऐं नूरानियत वारो ही कुरान मजीद मां अल्लाह ताला तुझे मथों नाज़िल फरमायो आहे। तबारकल्लज़ी नज़्ज़लल फुरक़ान अला अब्दि। ओ मुझा प्यारा नबी इन कुरान मजीद जी तिलावत कंदो ही कंदो रो। इन कुरान मजीद के पढ़ंदो ही पढ़ंदो रो। ॾींहं जो माण्हुनि खे कुरान मजीद पढ़ी ॿुधाए। ॾींहं जो माण्हुनि खे वाइज़ कर कुरान मजीद मां क़द जाअतकुम मौइज़तुम मिन रब्बिकुम वशिफ़ाउन लिमा फ़िस्सुदूर वहुदन वरहमतुल लिलमुमिनीन। इन्न लक फ़िन नहारि सबहन तवीला। ॾींहं जो तूं कुरान मजीद माण्हुनि खे ॿुधाए रात जो वरी मां रब रहमान खे हिक ॾाढे नबी साईं आया थकावट जे करे रात जो आराम थियो। मथों जिब्राइल अमीन आयो कुरान मजीद जो ही आयतूं खणी या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैल इल्ला क़लीला निस्फ़हु व इंक़ुस मिन्हु क़लीला अव ज़िद अलैहि वरत्तिलिल क़ुरान तरतीला। चादर पाए सुमण वारा मुझा प्यारा नबी कुमिल लैल उठ तो सयूं रोज रात जो मां अल्लाह ताला के नमाज में तहज्जुद वारी नमाज में कुरान ॿुधाईंदो आहियां। अॼु सुम्ही पियो आहे ख़ैर आहे फ़तहज्जद बिही नाफ़िलतन लक असा यबअसक रब्बुक मक़ामम महमूदा। उठ मुझा सोना नबी कुमिल लैल पढ़ा पढ़ते कुरान मजीद मुझे कुरान जी तिलावत कर। साईं मां थकी पियोसि मूंखे निंड अची वई। अल्लाह फरमायो निस्फ़हु व इंक़ुस मिन्हु क़लीला। और सोना मोहम्मद करीम जे घणी थकावट थी थी तो भला झट घड़ी आराम करो तो मां अल्लाह के कुरान मजीद ॿुधाए जाए। हाँ हाँ जे करे अन्या भी घणी थकावट थी तो अधरात आराम कर। अधरात मां अल्लाह ताला के कुरान मजीद ॿुधाए
वरतिलिल कुरान तरतीला जियं ठाए ठाए हर रात कुरान मजीद बुधाइंदो आहियां ईअं ठाए ठाए मां अल्लाह के कुरान मजीद जी तिलावत बुधाए तू फर्श ते कुरान जूं लोलियूं ॾे त मां अल्लाह अर्श ते तो मिठड़े मोहम्मद करीम जी ज़ुबान में कुरान मजीद बुधा उतलु मा ऊही है इलैका मिनल किताब ओ मुझा प्यारा नबी पढ़ दो कुरान के जो हिदायत कुरान में रहमत कुरान में बरकत कुरान में शफा कुरान मजीद में बिनी जान जी भलाई कुरान मजीद में बिनी जान जी कामयाबी कुरान मजीद में यो कुरान मजीद जहन्नम जी बाग़ुमानन के बचाइंदो कुंतुम अला शफा हुफ़रतिम मिनन नार फ़अनक़ज़कुम मिनहा ओ मुझा प्यारा नबी लोलियों ॾींदो रहो कुरान मजीद जूं तिलावत कंदो रहो कुरान मजीद जी वाइद कंदो रहो कुरान मजीद मां जेको भी दिल सां कुरान मजीद ॿुधंदो मां अल्लाह ताला उनखे ईमान जी दौलत नसीब फरमाए तुझे मथों कलमो नसीब फरमाए तुझे गुलामी नसीब फरमाए मां अल्लाह ताला उनखे ॿिन्ही जहाननि में कामयाब बणाए छॾींदोमांसि मुझा अजीजो मुझा दोस्तो मुझा भाइरो नंबर पहिरें ते हिन यार सां यारी रख दो इंशाअल्लाह कच्ची कदम पक्की हाणे त टाइम ही न आहे कुरान शरीफ़ लाइ चङनि पतनि खे या निभागी टच मोबाइल अलाए काथों निकिती हाणे मुला सां वारा बि तिरकी पिया आहिनि यहूदियुनि सारनि टीवी कढी वीसीआर कढी डिश कढी डीवीडी कढी सीडी कढी पर ॾिठूं त घणा फाथा मौलवी बची विया केर बची विया ॻाल्हायो नथा पोइ सोचे सोचे ही बम कढियो हाणे त कुल मौलवी लो लॻा पिया जेको टाइम मौलवी कुरान मजीद खे ॾींदा हाणे मोबाइल खे जेके हाफ़िज़ कुरान मजीद खे टाइम ॾींदा हाणे मोबाइल खे असां नशाई थी विया आहियूं मोबाइल जा ज़रूरत वांगुरु मोबाइल इस्तेमाल नथा कयूं हिन में फ़ाइदा बि वॾा आहिनि पर नुक़सान बि न थींदा आहिनि जेकॾहिं उन तरीक़े सां मोबाइल इस्तेमाल कजे त मोबाइल में नफ़ो बि आहे पर जेकॾहिं ग़लति इस्तेमाल थो करे अल्लाह ॼाणे थो दुनिया में भी रुसवा ऐं ख़ार थींदो आख़िरत में भी रत जा फड़ा वणा असांजी नौजवान नस्ल हिन मोबाइल ते ख़राब थी वई आहे इंटरनेट ते 40 लख वेबसाइटूं उघाड़नि फिल्मुनि जूं छा जूं ॻाल्हायो नथा उघाड़नि फिल्मुनि जूं 40 लख हाणे असांजा नौजवान रातियुनि जो अंधेरी कोठीअ में हेखराइब में अलाए शामो शाह था ॾिसनि ईमान बचो गैरत बची ताक़त बची हर लिहाज़ सां नुक़सान आहे जॾहिं त शरीयत में ही हुकुम आहे त पंहिंजी उघड़ बि न ॾिसो पंहिंजी उघड़ बि ॾिसणु अदब जे ख़िलाफ़ आहे एतिराम जे ख़िलाफ़ आहे हयाव जे ख़िलाफ़ आहे हज़रत मौलाना अशरफ अली थानवी बिश्ती ज़ेवर में लिखे थो जेकॾहिं तव्हीं गुस्ल ते वञो तड़ करण वञो त गोॾ वेड़े वञो जीअं तव्हांजी नज़र पंहिंजी उघड़ ते न पवे जॾहिं पंहिंजी उघड़ ॾिसणु हयाव जे ख़िलाफ़ आहे पराई उघड़ ॾिसणु जाइज़ ऐं सवाब आहे काय प्यार बेहयाई में संजा मुसलमान भाई अगले साल सोशल मीडिया ने वही गाल आई तो पहले नंबर ते पाकिस्तान गलत फिल्मा उगाड़ी फिल्मा तो ॾिसे नंबर पहले ते
इन में शोरन जो तहदाद छोकरन जो मस्तूरात औरतन जो तादाद घणो आहे मर्दन ज़ुल्म असां जो जो असां पाण पंहिंजे नियाणियुनि खे टच मोबाइल वठी था ॾियूं टच मोबाइल में रुॻी बेहयाई आहे बुछड़ाई आहे मेहरबानी फरमाए पंहिंजनि घरनि में टच मोबाइलूं कढूं कहिड़ा कहिड़ा इरादो कंदा इंशाअल्लाह कढंदा पाण रखो था त रखो ज़रूरत आहे त पर ज़रूरत वांगुरु इस्तेमाल कयो उगाड़ियूं फिल्मा न ॾिसो टिकटॉक न ॾिसो टिकटॉक लाइ बि फतवा अची वई आहे आलमनि जी त इहा ऐप डाउनलोड ई न कयो मोबाइल में इहा हराम आहे छो त सिर्फ़ हिन ते बेहयाई आहे बुछड़ाई आहे तंहिंजे करे महिरबानी फरमाए पाण संभाले हलो वॾो यहूदन ऐं नसारनि सोची सम्झी धको हयो आहे असांखो ईमान खसण जे लाइ असांखो क़ुरान मजीद खसण जे लाइ असांखो निमाज़ खसण जे लाइ असांखो ज़िक्र अज़कार खसण जे लाइ असांखो दुरूद ऐं सलात खसण जे लाइ असांखो अबे मां जी ख़िदमत खसण जे लाइ असांखो पीर मुर्शिद जी वेझड़ाइप ख़तम करण जे लाइ असांखो मिटन माइटन सां प्यार करण खां रोकियो थो वञे वॾी महिनत कई वई आहे मोबाइल जे ज़रिए तंहिंजे करे अॼु इरादो कयो त इंशाअल्लाह ताला हिन टच वारी मोबाइल खां पंहिंजी जिंद छॾाईंदासीं जेकॾहिं जो रखी बि ज़रूरत वांगुरु इस्तेमालु कंदासीं जो बाक़ाइदा क़ुरान मजीद खे निमाज़ खे नबी साईं जे दुरूद ऐं सलात खे ज़िक्र अज़कार खे टाइम ॾेई करे त इंशाअल्लाह पंहिंजा ॿई जहान आबाद बणाईंदासीं जवान तो जवान पर कुरान जो भी कम नहीं हुआ अलाए कहिड़ो तो मज़ो अचे वाह जो को चस्को आहे हिकिड़ो मूंखे जी पुछे साईं तव्हां वरी ॾाढे आदम जे ज़माने जी मोबाइल रखी आहे मां टच वठी ॾियां मां जो केॾो हरकती आहियां केॾो शैतान तो के वर गलायो त इहो मुला बचल आहे हिनखे बि फासाए मुझा अजीजो मुझा दोस्तो मुझा भाइरो संभालियो घरन में टच मोबाइल भी कढो पर ये मोबाइल भी कढो केडी ओ ये भी वडी हर कितरा अलाए काथों जो काथे असांजी न्याणियुनि खे पुॼाए थी असांजी भेनरुनि खे पुॼाए थी असांजी घर भातनि खे पुॼाए थी न रखो घर में मोबाइल न ॾियो माइनि खे मां तव्हांजो सजणो आहियां मां तव्हांजो ख़ैरु ख़्वाह आहियां अल्लाह ॼाणे थो हीअ मोबाइल कारीगर नांग अथव कॾहिं बि ॾंगु लॻी सघेव थो ख़बर ई न पवंदव ज़ुकट कयूं भेण हली वेंदव धीअ हली वेंदव ज़ाल हली वेंदव छो त शैतान असांजी भेण असांजी न्याणी असांजी अम्मा ते हमला कंदो धारनि मर्दनि सां ॻाल्हाए काथे न काथे फासाए वेचारे हूं घर घाट छॾाईंदो तंहिंजे करे मां गुज़ारिश करण आयो आहियां कढो कढंदो मोबाइलियूं घरनि मां हिकिड़ी मोबाइल हुजे जंहिंमें रुॻी ओके ऐं कट वारो बटण हुजे छा ओके ऐं कट उहा मोबाइल बि हिकिड़ी पोड़ीअ खे ॾेई छॾियो जेका घर में झूनड़ी हुजे उनखे जो अमां वेठी हीअ मोबाइल संभाल मथां राब्ते जी ज़रूरत पए त असां राब्तो कंदासीं पोइ अमां वेठी फोड़ी उहा मोबाइल रखी वेठी हुजे हेॾो न सुहार जो चपटड़ो बि हुजे राति में भई ॾिसे त करे जी ॻाल्हि अचे कमु ईअं हलायो बाक़ी नौजवान छोकिरनि खां ज़ालुनि खां मोबाइल खसियो मोबाइल वॾी दूरी विझी छॾी आहे अॻे असांजी भेनरियूं ॿारनि खे टाइम ॾींदियूं हाणे मोबाइल खे मुड़ुस बि अहिड़ा थी विया आहिनि हेॾे त लाहौर जे पासे जे माईअ एफ.आर. कराई मुड़ुस ते त मूं वारे मुड़ुस खे गिरफ़्तार कयो लाक में विझो ठाहे कुटको ॾियोसि इहो निभागो सॼी सॼी राति मोबाइल थो हलाए मूं ॾे ॾिसे ई नथो त हिन निभागे जो दिमाग़ जाइ ते अचे मुंहिंजा भाउ पाण संभालियो
हयाती ते एतबार ना है अलाए अज मरो अलाए सुबह मरो अलाए परी मरो खबर ही नथी पे रोड हादसा लगा पिया खबर ही नथी पे बुखार मारन था खबर ही नथी पे अटैक हली पिया अज हो मरियो अज हो मरियो अज हो मरियो तोखे मुखे भी मरो आ गुनाहगार थी नमर नाफरमान थी अल्लाह जो नमर कुरान को पासीरो थी नमर बेनमाजी थी करे नमर ओ मुझे अदा रब जो फरमा बरदार थी मरत अल्लाह बेड़ा तुझा पार कर अदा मरणो आहे करन केड़ा केड़ा दामो तक भजी विदो ना भला लिखी विदो हज़रत इज़राइल को भला हथियार दिखारे हज़रत इज़राइल को पान बचाइंदो रुजदो हज़रत इज़राइल ताजे हथियारों को ताजे पिस्टलन को ताजे क्रेशन कोप को ताजे बंदूकों को रुजदो गलायो न था या एडी जाए ताके समझ में अचे थी जाते लिखी वियो मौत अचे ही न या एडी दवा एडो कख एडो माजून एडी सुई आए जो जिन इस्तेमाल सा मौत सागे मारे ही न ओ मुजादा सवाल पा कुरान मजीद में अल्लाह ताला फरमाए फी बुरूज मुशय्यदा आज करें तुम पान के लोहन कोटन में लिखाई ने माला उत्ते बीमारी न माई